अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ते मिरर में अवां खे भलीकार आऊं आहियां अवां जी मेज़बान रोशनी मेमण। नाज़रीन, अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर सिंध जे खुराक खाते जी नाअहली ऐं उन्हनि ग़लति फ़ैसिलनि जो ज़िक्र कंदासीं जंहिंसां क़ौमी नाणे खे अरबे रुपयनि जो नुक़सानु पहुतो आहे ऐं इहो नुक़सानु किथे दंग करण बदिरां ॾींहों ॾींहुं वधंदो पियो वञे। अवां खे ॿुधाईंदासीं त सिंध जे सरकारी गोदामनि में पयल पुराणी कणिक सिंध हुकूमत लाइ छो मथे जो सूर बणियल आहे ऐं फ्लोर मिल्स वारा 100 किलोग्राम वारी कणिक जी बोरी 9,500 रुपयनि में वठण लाइ छो तयार न थिया ऐं सिंध हुकूमत अरबे रुपयनि जो नुक़सानु बर्दाश्त करण बावजूद ॿीहर फ्लोर मिल्स आॾो गोॾा खोड़ण लाइ मजबूर छो थी। सिंध काबीना पारां कणिक रिलीज़ करण लाइ नज़रसानी पॉलिसीअ जी मंज़ूरी ॾियण खां पोइ हाणे सिंध हुकूमत मजमूई तौर केतिरो नुक़सानु बर्दाश्त कंदी? छा नज़रसानी पॉलिसी खां पोइ सिंध हुकूमत पंहिंजी गिचीअ में पियल कणिक नेकाल करण में कामयाब थी वेंदी? इन हवाले सां समूरा तफ़सील अॼोके प्रोग्राम जो हिसो हूंदा। सिंध काबीना पारां जोड़ियल विज़ारती कमेटी खे कहिड़ो कहिड़ो मैंडेट ॾिनो वियो आहे ऐं छा अहिड़ियूं कमेटियूं जोड़ण सां सिंध जे खुराक खाते जी कारकर्दगी बहितर थी सघंदी? कोशिश कंदासीं त इन हवाले सां बि तफ़सीलुनि खे प्रोग्राम जो हिसो बणाइण जे ऐं लाॻापियल धुरनि जो मौक़िफ़ बि मालूम कजे। सिंध जे सरकारी गोदामनि में पियल पुराणी कणिक सिंध हुकूमत लाइ मथे जो सूर बणियल सरकार पुराणी कणिक नेकाल करण लाइ फ्लोर मिल्स आॾो ॿीहर गोॾा खोड़े छॾिया। फ्लोर मिल्स जी फरमाइश ते कणिक रिलीज़ करण जी नज़रसानी पॉलिसी मंज़ूर। सिंध सरकार वधीक 19 अरब रुपयनि जो इज़ाफ़ी नुक़सानु बर्दाश्त कंदी। सिंध काबीना पारां 6 अक्टूबर 2025 ते 12,65,000 मैट्रिक टन कणिक नेकाल करण लाइ 100 किलो वारी बोरी 9,500 रुपयनि में नेकाल करण जी मंज़ूरी ॾिनी। फ्लोर मिल्स वारनि कणिक पुराणी हुअण जो जवाज़ ॼाणाए 9,500 रुपयनि में कणिक ख़रीद करण खां इनकार कयो। खुराक खाते वरी अघ 8,000 रुपया मुक़रर करण जी सिफ़ारिश कई। सिंध हुकूमत हाणे फी बोरीअ ते 6,660 रुपयनि जी सब्सिडी ॾिनी। मजमूई नुक़सानु 65 अरब 24 करोड़ रुपयनि मां वधी 84 अरब 24 करोड़ रुपया थी वेंदो। गोदामनि में साल 2023-24 जी 9 लख मैट्रिक टन ऐं 22-23 जी 4,76,000 मैट्रिक टन कणिक पयल मजमूई तौर 13,88,000 मैट्रिक टन कणिक मौजूद। तूफ़ानी बरसातुनि स्प्रे न थियण ऐं सार संभाल न लहण करे सरकारी गोदामनि में पियल पुराणी कणिक मां अटकल 17 अरब रुपया मालियत जी कणिक ख़राब थी वई। सरकारी गोदामनि में पियल कणिक नेकाल करण सिंध हुकूमत लाइ चैलेंज बणियल। पुराणी कणिक नेकाल थियण खां पोइ नई कणिक जी ख़रीदारी थी सघंदी। खुराक खाते कणिक ख़रीदारीअ वारो अमल बहितर करण लाइ को बि क़दम न खयो। हर साल कणिक ख़राब थियण या चोरी थियण मामूल बणिजी वियो। क़ौमी नाणे खे अरबे रुपयनि जो नुक़सानु। फ्लोर मिल्स के कणिक विकिरो करण ऐं ख़राब थी वियल कणिक जी नीलामीअ वारे अमल जी निगरानीअ लाइ 6 रुकनी कमेटी बि क़ाइम। खुराक खाते जो सूबाई वज़ीर सरबराह हूंदो। साल 2022 जी बरसाती बोड दौरान 3 अरब 22 करोड़नि जी कणिक ख़राब थी या खपाई वई। विज़ारती कमेटी जांच कंदी ऐं इंतिज़ामी कारकर्दगी बहितर बणाइण लाइ जामा मंसूबो जोड़ींदी। खुराक खाते जा कहिड़ा कामोरा करप्शन में मुलविस आहिनि, कहिड़नि जी नाअहली ऐं लापरवाही सबबि कणिक ख़राब थी? विज़ारती कमेटी निशानदेही करे कार्रवाईअ लाइ रिपोर्ट ॾींदी। इन समूरी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल लाइ असांखे स्टूडियो में जॉइन कयो आहे KTN न्यूज़ जे सीनियर रिपोर्टर सगीर चांडियो। वॾी महिरबानी सगीर टाइम ॾियण लाइ। सगीर, सभ खां पहिरियां इहो ॿुधाइजो त सिंध जे सरकारी गोदामनि में पियल कणिक आख़िरकार सिंध हुकूमत लाइ मथे जो सूर छो बणिजी वई आहे ऐं हिन वक़्तु मजमूई तौर केतिरा टन कणिक सरकारी गोदामनि में पियल आहे? वॾी महिरबानी रोशनी। सिंध में सरकारी गोदामनि में जेका टोटल कणिक आहे उहा 13,88,000 मैट्रिक टन कणिक पई आहे। इहा फिगर जेका आहे खुराक खाते जी उमाणियल जेका समरी वॾे वज़ीर ॾांहुं हुई उन में इहा ॼाणायल आहे। हाणे जेकॾहिं गोदाम जॾहिं ख़ाली थींदा पोइ ख़बर पइजी सघंदी त टोटल इहा जेका ही दावा कई पई वञे त 13,88,000 मैट्रिक टन वाक़ई इहा मौजूदु आहे या रुॻो कागज़नि में ॿुधाई वई आहे। छाकाणि जो हर साल ईअं ई थींदो आहे त कणिक जेका आहे उहा कागज़नि में वधीक ॼाणाई वेंदी आहे ऐं कणिक या त चोरी थी वेंदी आहे या वरी कणिक गायब कई वेंदी आहे। उनमें केतिरा ई वॾा स्कैंडल्स, अरबे रुपयनि जा स्कैंडल्स हर साल जेके आहिनि उहे खुराक खाते जे अंदरि
थींदा रहनि था सही ऐं बाद में ईअं थिए थो जो वक़्ती तौर ते के सस्पेंड थी वञनि था, कंहिंखे शोकास नोटिस, के वरी अदालत में हलिया वञनि था, वरी अदालत खां पोइ उन्हनि खे फेवर में कमेंट्स ॾिना वञनि था। यानी इहा सॼी रांदि जेका आहे उहा हलंदी रहे थी केतिरनि ई सालनि खां सही ऐं अरबे रुपयनि जो नुक़सानु जेको आहे उहो क़ौमी ख़ज़ाने खे थिए थो। त मजमूई तौर ते 13,88,000 मैट्रिक टन सरकारी गोदामनि में पयल आहे। उन मां 12,65,000 मैट्रिक टन जेका आहे उहा मतिलबु क़ाबिल इस्तेमालु आहे, यानी उहा उन मां अटो जेका उहो थी सघे थो। बाक़ी कणिक जेका आहे उहा खाइण जे लाइक़ु न आहे सही ऐं उहा इंसानी जेका आहे उहा सिहत लाइ हानिकार आहे। यानी उन जी जेका मालियत आहे, जेका ख़राबु थी वई कणिक 1,20,000 मैट्रिक टन, उन जी मालियत 17 अरब रुपया आहे। सही त ही जेका आहे इहा गोदामनि में कणिक पई आहे ऐं 3 सालनि खां कणिक पई आहे। गुज़िरियल साल हिननि कणिक ख़रीद न कई, कणिक रिलीज़ बि न कई हुई। हाणे मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त साल 2022 ऐं 23 जी कणिक बि पई आहे ऐं 23 ऐं 24 जी बि कणिक पई आहे ऐं 24-25 में हिननि कणिक ख़रीद ई न कई, यानी 3 साल पुरानी कणिक आहे। हाणे इन्हनि जो इहो मसइलो आहे त इहा कणिक जल्द खां जल्द इहा रिलीज़ कई वञे ऐं पहिरियों रेट जेको उहो थोरो हाई कयो हुयनि ऐं हाणे वरी इहो रेट जेको आहे घटि कयो त जीअं पुराणी कणिक जेका उहा निकिरी वञे। छाकाणि जो हर महीने इन ते सिंध हुकूमत ते उहो बोझ बणियल आहे, इहा जेका कणिक आहे 2 अरब 43 करोड़ रुपयनि जो क़ौमी ख़ज़ाने ते बोझ पवे थो। त मार्कअप अलॻि सां आहे ऐं उनखां अलावा ट्रांसपोर्टेशन आहे, उनखां अलावा स्प्रे जा ख़र्च आहिनि मुक्त ऐं उन्हनि जी सॼी जी सार संभाल करणी आहे। मतिलबु केतिरा ई उन्हनि जा ख़र्च तक़रीबन 2.5 अरब रुपया इन कणिक ते 3 सालनि खां हर महीने ख़र्च थींदा पिया अचनि ऐं उनखां अलावा कणिक ख़राबु अलॻि सां थिए थी। त इन जे करे सिंध हुकूमत हाणे जेका आहे फ़ी बोरी ते तक़रीबन 6,660 रुपयनि जी सब्सिडी ॾेई करे, यानी उन्हनि फ्लोर मिलनि ऐं ट्रेडर्स जी फरमाइश ते उन्हनि रेट बि घटि कया आहिनि त जीअं इहो मथे जो सूर जेको आहे हिननि जो ख़तमु थिए ऐं भले हालांकि इन सॼे फ़ैसिले सां तक़रीबन क़ौमी ख़ज़ाने खे 100 अरब रुपयनि जो जेको आहे उहो नुक़सानु पवंदो। अच्छा सकीर, गॾोगॾु इहो ॿुधाइजो त सिंध काबीना पहिरियां इहा पुराणी कणिक निकाल करण लाइ केतिरी सब्सिडी ॾिनी हुई ऐं 100 किलोग्राम वारी बोरीअ जी क़ीमत केतिरी मुक़ररु थी हुई? हाणे वरी नज़रसानी पॉलिसीअ में 100 किलोग्राम वारी बोरीअ जी क़ीमत केतिरी मुक़ररु कई वई आहे? इहो ॿुधाइजो त मजमूई तौरु सिंध हुकूमत केतिरो नुक़सानु बर्दाश्त कंदी? ॾिसो, ही 6 अक्टूबर 2025 ते सिंध काबीना इहो फ़ैसिलो कयो हुयो त जेका 12,65,000 मैट्रिक टन कणिक आहे उन जी 100 किलोग्राम वारी बोरी जी क़ीमत 9,500 रुपया मुक़ररु कई हुई ऐं उन हिसाब सां जेका आहे उहा सिंध हुकूमत यानी 65 अरब 24 करोड़ रुपयनि जी उन्हनि सब्सिडी ॾिनी। हालांकि इन सब्सिडी जो को फ़ाइदो न पवंदो ऐं आवाम खे को बि फ़ाइदो न पवंदो। ही चवनि पिया त अटे जी क़ीमतनि में जेको आहे उहो फ़र्क़ु ईंदो ऐं आम माण्हुनि खे जेको आहे तमामु घटि रेट ते जेको आहे उहो अटो मिलंदो, पर उनजो को बि फ़र्क़ु नथो पवे ऐं इहे जेके बि 65 अरब जेके उन वक़्तु मंज़ूर कया विया उहे पाणी में हलिया वेंदा। त पहिरीं 6 अक्टूबर ते जेका उन्हनि 65 अरब रुपयनि जी सब्सिडी जेका उहा मंज़ूर कई ऐं पहिरियों रेट जेको आहे 9,500 रुपया मुक़ररु कयो। जंहिंखां पोइ फ्लोर मिलनि वारनि उहा कणिक ख़रीद न कई ऐं ट्रेडर्स बि उहा कणिक ख़रीद न कई, छाकाणि जो रेट जेको हुयो उन वक़्तु बि 10,000 हुयो। जॾहिं अक्टूबर में उन वक़्तु बि 10,000 रेट हुयो, पर हिननि 9,500 रुपया रेट मुक़ररु कयो, यानी 500 रुपया घटि हुयो। उन जे बावजूदि उन्हनि इनकार कयो फ्लोर्स मिल वारनि, जंहिंखां पोइ वरी ॿीहर 18 नवंबर 2025 ते वरी ॿीहर समरी चीफ मिनिस्टर सिंध ॾांहुं खुराक खाते मोकिली ऐं उन्हनि में इहो ॼाणायो त जेका असां जेका 9,500 मैट्रिक टन 9,500 जेको रेट आहे उन ते जेका 65 अरब रुपयनि जी जेका सब्सिडी ॾिनी आहे उन में इन रिमार्क्स में चयो त करंट जेको आहे उहो नो लिफ्टिंग थी आहे, यानी कंहिं बि कणिक जेका असांजी कान खई केर बि खणण लाइ तयारु न आहे, तंहिं करे तव्हां इन नज़रसानी पॉलिसी जेका उहा तव्हां मंज़ूर कयो। त उन में जेको हिननि ॿुधायो त घटि में घटि यानी 8,000 रेट जेको आहे उहो मुक़ररु कयो वञे। त काल टेवनी जेको ही इजलास जो सिंध काबीना जो उन में 8,000 रुपया 100 किलोग्राम वारी बोरी जो
रेट जेको आहे उहो मुक़ररु कयो वियो, जंहिंखां पोइ 65 अरब मां वधी करे हिननि 84 अरब 24 करोड़ रुपयनि जी जेका उहा सब्सिडी मंज़ूरु कई। त हाणे ॾिसो मजमूई तौर ते जेका हिननि वटि 12,65,000 मैट्रिक टन कणिक पई आहे, उनखे नेकाल करण जे लाइ 84 अरब रुपयनि जो जेको आहे हाणे नुक़सानु बर्दाश्त करणो पवंदो। त इहो जेको सॼो 84 अरब रुपयनि जी जेका रक़म आहे, इहा सॼी जी सॼी जेको आहे अवाम ते ॼण थोरो कयो वञे थो त अवाम खे इहा सब्सिडी ॾियूं था, अवाम खे जेको आहे जीअं सस्तो अटो मिले। हालांकि हर साल ईअं थींदो आहे, अटे जे रेट में का बि कमी न आहे थींदी, अटे जो रेट जीअं जो तीअं जेके आहिनि उहे बरक़रार हूंदा आहिनि, पर उन जे बावजूद बि जेका उहा 84 अरब रुपयनि जी जेका उहा सब्सिडी मंज़ूरु कंदे जेका 8,000 रुपया रेट मुक़ररु कयो वियो आहे। पर अञा ताईं हालांकि डिसंबर ख़तमु थियण वारो आहे, पर अञा त इहो डिसाइड न करे सघिया आहिनि त इहा कणिक नेकाल कॾहिं थींदी। ऐं पुराणी कणिक आहे, जेतिरो इनखे रखनि था ओतिरी कणिक जेका उहा ख़राबु थींदी पई वञे। इन्हनि जा ग़लति पॉलिसियुनि जा ग़लति जेके आहिनि उहे नतीजा साम्हूं अचनि पिया। 84 अरब रुपया रुगो ही सब्सिडी जे मद में नुक़सान में वेंदा, उनखां अलावा 17 अरब रुपयनि जी कणिक पिणु ख़राबु थी चुकी आहे। यानी 100 अरब रुपयनि जो जेको आहे उहो वॾो हेॾो वॾो स्कैंडल साम्हूं आयो आहे। पर जेके जांच कंदड़ जेके इदारा आहिनि उहे हिन वक़्तु बि ख़ामोश बणियल आहिनि। अच्छा, अव्हांखे छा थो लॻे त कणिक जे 100 किलोग्राम वारी बोरीअ जो अघु 8,000 रुपया मुक़ररु करण खां पोइ सिंध हुकूमत पंहिंजी गिचीअ में पियल कणिक मां जिंद आजी कराए सघंदी, या वरी फ्लोर मिल्स वारनि जी का ॿी फरमाइश साम्हूं अची वेंदी? ॾिसो, फ्लोर्स मिल्स वारनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे ऐं उन्हनि जो इहो चवणु आहे त ही पहिरियों दफ़ो जेको आहे ईअं थियो आहे, जेका ही रिलीज़ पॉलिसी हिननि मंज़ूरु कई आहे, इनमें ट्रेडर्स शामिल आहिनि। सही। त उहे चाहिनि था त फ्लोर्स मिल वारा चाहिनि था त पिसाई जेका आहे उहा असां कंदा आहियूं, त इन्हनि में ट्रेडर्स जो छा वञे ऐं वापारियुनि खे जेका आहे उहा छो कणिक जेका आहे उहा ॾिनी वञे थी। ऐं उन्हनि जो इहो ख़्यालु आहे त असांखे पुराणी कणिक जेका आहे उहा ॾिनी वञे थी। त हिन वक़्त ताईं फ्लोर मिल वारनि जो इहो अचे पियो साम्हूं जेको मौक़िफ़ त को बि जेको आहे उहा असांखे अञा त हिकु बि बोरी कणिक जी नाहे मिली। ॾिसणो इहो आहे त ईंदड़ कुझु ॾींहंनि में फ्लोर मिल वारनि खे इहा कणिक मिलंदी बि या न मिलंदी, छाकाणि जो इहा कणिक तमामु सस्ते अघ ते ऐं फ्लोर मिल वारनि जी ऐं ट्रेडर्स जी डिमांड ते ई सिंध हुकूमत इहे गोॾा खोड़िया आहिनि। न त हिन वक़्तु जेको आहे रेट उहो 10,300 रुपया हुयो, पर उन्हनि खे घटाए करे सिंध हुकूमत उहा कणिक 8,000 रुपयनि में इन्हनि खे ॾेई रही आहे ऐं उनखे अवाम खे को बि फ़ाइदो न आहे पवणो। ऐं हिननि खे रुगो कणिक इहा निकाल करणी आहे, जीअं पुराणी कणिक निकिरी वञे, हिननि जो मथे सूर ख़तमु थिए, भले 100 अरब रुपयनि जो नुक़सानु थिए ऐं उहो 100 अरब जो नुक़सानु जेको आहे उहो वरी अवाम जे नाले ते, त इहा असां अवाम खे सब्सिडी जेका आहे उहा ॾेई रहिया आहियूं। सगीर, अवां सां ॻाल्हि ॿोल जारी रखंदासीं। हिन वक़्तु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे कणिक जो आबादकार आहे गुलाम सरवर खेड़ो साहब। अस्सलाम वालेकुम गुलाम सरवर खेड़ो साहब। वालेकुम सलाम। वॾी महिरबानी प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। गुलाम सरवर साहब, ॿुधाइजो त सिंध में गुज़िरियल 3 सालनि खां पुराणी कणिक पयल आहे ऐं सिंध हुकूमत इहा कणिक घटि अघ ते विकिरो करण जी मंज़ूरी बि ॾिनी आहे। 2 महीननि खां पोइ नओं फसल बि लहणु शुरू थी वेंदो। अव्हां इन समूरी सूरत हाल खे कीअं था ॾिसो? मां सम्झां थो त इहो मुल्क में जेको सरकारी सतह ते जेको ज़राअत सां जेका वेधन थी आहे उन जो सिलसिलो जारी आहे ऐं उन जी शुरूआति जेका आहे केयर टेकर ज़माने जे ज़माने में थी, जंहिंमें हुननि 12 मुल्कनि मां फॉरेन एक्सचेंज जे एवज़ 32 लख टन जेका आहे सा ज़मीन या घुराई कणिक घुराई यूक्रेन खां ऐं ॿियनि मुल्कनि खां। त उहा उन जे अचण जे करे लोकल जेका ग्रोअर्स जेका आहिनि उन्हनि खे लास्ट ईयर एॾो वॾो नुक़सानु थियो जो उन्हनि जी जेका 4,000 वारी कणिक विकिरो थींदी हुई, सरकार वठंदी हुई या कीअं, त उहा 2200, 2100 ऐं इवन 2000 में बि विकिरो थी। त इहो जेको आहे सो तमामु घणो वॾो नुक़सानु थियो आहे। ऐं जॾहिं जेतिरे क़दुरु तव्हांजो ख़्यालु आहे त इहा सरकार वटि जेका पई आहे उहा 12 खां 14 लख टन जेका असां उहा पई आहे, इहा 21, 22, 23 ऐं 23, 24 जी कणिक आहे। 25, 26 में त उन्हनि इहा प्रोक्योरमेंट कान कई ऐं उहा उते 3 सालनि जी जेका उहा कणिक पई आहे, 4 सालनि खां वठी। ऐं उन जो नुक़सानु जेको आहे सो जेको रेट जे हवाले सां जेको थिए थो त उन्हनि खे इहा कणिक जेका पई आहे उहो 4500 रुपए मण पई आहे। ऐं उहा हाणे जेका आहे इहो पंहिंजो जेकॾहिं बोरी जे हिसाब सां ॾिठो वञे
त उहा पहिरियां बराबरि सही ॻाल्हि आहे तव्हांजी त कैबिनेट फ़ैसिलो कयो हो त वञी 9,500 में असां विकिणंदासीं ऐं हाणे वरी यकदमि 2-3 महीना रखी करे उहा उन ते का बि पेशरफ़ थिए। हालांकि उन मीटिंग कैबिनेट जी मीटिंग में इहो फ़ैसिलो थियो, पुछो माण्हुनि मेंबरनि त एॾी महांगी कणिक केरु वठंदो, त उन्हनि इहो जवाबु ॾिनो हो त असां वटि ऑफर्स आहिनि उन्हनि खे परचेज करण जो, लेकिन थियो ईअं त उहा ॻाल्हि अमल में कान आई ऐं मजबूरन उन्हनि खे वधीक पैसा घटि करणा पइजी विया ऐं हाणे 8,000 रुपए बोरी 102 kg जी जेका उहा ॾियनि पिया था, जंहिंसां तक़रीबन 1 ट्रिलियन जेको आहे सो सिंध गवर्नमेंट खे क्यूमुलेटिव जेको आहे सो इहो आहे नुक़सानु आहे। ऐं इहो सभु पैसो जेको आहे इहो वरितल आहे कर्ज़ ते मुख़्तलिफ़ बैंकनि खां जेके वरितो वेंदो आहे। ऐं इन खां अलावा जेको इहो सॼो जेको थियो आहे मसइलो, उन जो मेन रीज़न ॿियो अॻिते हली इहो बि थियो जो IMF सां जेके कंडीशन थियूं त उन में हुननि चयो त वीट खे जेका आहे सा तव्हां डीरेगुलेट कयो ऐं छॾे ॾियो मार्केट फैक्टर्स उहे उनखे डिटरमिन कनि उनजी प्राइस वग़ैरह कीअं, त उनजो नतीजो इहो निकितो त इहो इन जी प्राइस मुक़ररु कान थी ऐं इहा जीअं मां अर्ज़ु कयो त इहा 2022 में थी ऐं हींअर बि जेकर हुकूमत इहा फ़ैसिलो कयो आहे 8,000 में जेके विकिणंदासीं त इन जो नतीजो इहो निकिरंदो ऐं पाण नतीजो इहो निकिरंदो जो ईंदड़ फ़सुलु जेको हींअर पोखिजी रहियो आहे ऐं उहो बराबरि फ़ेब्रुआरी मार्च ताईं अची वेंदो बाज़ार में, त उहो वरी बि जेका त हुकूमत इहो फ़ैसिलो कयो आहे त इहा असां ग्रोअर्स खां ऐं वापारियुनि खां खणंदासीं। तो ग्रोअर्स खे त मिले या न मिले इहो पारदानो या कीअं या उन्हनि खां वठनि या न वठनि, पर ॿेगी बची वेंदी वापारियुनि जी जेके गुज़िरियल साल जो रिपीट कंदा ऐं उहे 21-2200 मुंहिंजो अंदाज़ो त इहो आहे त 2500 ताईं जेका असां उहा प्रोक्योरमेंट इहा कंदा ऐं उनसां ज़मीनदार खे ग्रोअर्स खे हारियुनि खे वॾे में वॾो नुक़सानु थींदो। अहिड़ी तरह सां जेको बोझ जो रेट थींदो उहो बि इन ई तरह सां मुक़ररु थींदो ऐं उहो गुज़िरियल साल बि उन्हनि ज़मीनदारनि खे ऐं इनखे हारियुनि खे ॾाढो नुक़सानु थियो। ऐं हींअर जेको बचाव जो तरीक़ो आहे ऐं इन ॻाल्हि खे मद्देनज़र करे ज़मीनदारनि मां इन गुज़िरियल हफ़्ते खां वठी मां 3-4 ज़िलनि मां ॾिसी आहे, मां पाण अखियुनि सां दादू खां शुरू कयुमि, नौशरो फिरोज़ ऐं नवाब शाह ऐं इवन हैदराबाद ऐं इन खां मां थींदो आयो आहियां, त उते जेका आहे सा मूंखे घणे में घणी जेका आहे सा कणिक मूंखे घटि ॾिसण में आई ऐं सरें जेका आहे उहा वधंदी वई ऐं ॿिया मुतबादिल जेके क्रॉप्स आहिनि उन ते वधी आहे। मां पाण बि तव्हांखे ॿुधायां त मां पाण जेका सा गुज़िरियल साल उहो ई जेका सा इहा घटि कई ऐं मां अॻे जेका 33% जे क़रीब मां हींअर काश्त कई आहे, जेको मां 100% कणिक कंदो हुउसि, हाणे 33 कया ऐं उनजा मुतबादिल मां जेका असां सरें ऐं जेको आहे चणो कयो आहे। ऐं ॿी ॻाल्हि जेका इहा आहे त हींअर बचाव जेको कणिक पोखण में आहे उहो इहो आहे, न त उनजा एॾा वॾा ख़र्च थी विया आहिनि पके ते जेका हिकिड़ी बोरी DAP जी 3 बोरियूं यूरिया जूं ऐं ॿियो सल्फर ऐं ज़िंक वग़ैरह बि लॻाइण खां पोइ इहो फीज़ेबल आहे ई कोन ऐं सिर्फ़ु बचाव इन सूरत में आहे त जेके सुठा ॿिज आहिनि नवां ॿिज आहिनि उहे माण्हू काश्त करे। जीअं मां गुज़िरियल साल खां वठी नवां ॿिज जेके असांजा लोकल आहिनि सकरंड जे अदारे जेका जेको बीज जो अदारो आहे उन्हनि जा डेवलप कया आहिनि, ख़ासि तौर ते इमदाद विस्तरो 2 ऐं इमदाद विस्तरो 3 ऐं E107 इहे मां गुज़िरियल साल कया ऐं मूंखे उन्हनि जूं ॾाढियूं सुठियूं रिज़ल्ट्स मिलियूं। 60, 55 ऐं 50 जे क़रीब उन्हनि जी जेका पैदावार थी। ऐं इन खां अलावा हिन साल वरी उन्हनि ॿियूं 3 जिन्सूं जेके आहिनि से ॿियूं बि नयूं लॉन्च कयूं आहिनि नई अदारे, उहा इमदाद EV169 आहे ऐं IV37 आहे ऐं E47 आहे। इहे सभु चवनि था त 80 खां 85 मण जेके आहिनि उन थी सघनि थियूं। त इहो ई हिकिड़ो हींअर बचाव आहे त तव्हां जेका आहे सुठे में सुठो ॿिज इस्तेमालु कयो, ज़मीन जी ख़िदमत वधीक कयो ऐं उन सां थोरो घणो बचाव थींदो। अदरवाइज़ गवर्नमेंट जूं पॉलिसियूं जेके आहिनि से सरासर हींअर जेके आहिनि से ग्रोअर्स ऐं ज़मीनदारनि जे ख़िलाफ़ आहिनि। अच्छा खेड़ो साहब, तव्हां छा था सम्झो त गुज़िरियल 3 सालनि खां सिंध हुकूमत इहा पुराणी कणिक उन्हनि वटि पयल आहे, हालांकि मार्केट में 3 ॾींहं पहिरीं रेट जेको हुयो 100 किलोग्राम जी बोरी वारो उहो 10,300 रुपया हुयो। जीअं ई ही रेट सिंध हुकूमत नोटिफाई कयो 8,000 ते, त काल जेको आहे उहो रेट बि अचानक हेठि किरी पियो आहे कणिक जो, यानी हाणे 9,600 ताईं वञी पहुतो आहे कल्ह ताईं जो रेट। त तव्हां कीअं मतिलबु कंहिं ते इहा ज़िम्मेवारी आहे थिए थी त एॾो वॾो लॉस ऐं ही 65 अरब
मां वरी 84 अरब ताईं वञी पहुता आहिनि सब्सिडी। इहा सब्सिडी जेका आवाम जे नाले ते ई ॾियनि था त अटे जो जेको रेट आहे उहो मेंटेन रहंदो ऐं तव्हां सम्झो था त आवाम खे हिन जो फ़ाइदो मिलंदो ऐं इहो 100 अरब जो जेको हेॾो सारो लॉस थियणु वञे पियो? इहो हुकूमती लिहाज़ सां त हुकूमत जी ज़िम्मेवारी हुई उन पंहिंजा स्टाफ्स खे करणु ऐं इहा कणिक जेका आहे सा बेसिकली रखबी आहे, हुकूमत रखंदी आहे, हुकूमत प्राकर कंदी आहे, उनखे स्टोर कंदी आहे, पोइ रिलीज कंदी आहे मार्केट फैक्टर्स खे ॾिसी करे। हाणे जॾहिं उन्हनि वापारियुनि 2200 रुपए में ख़रीदी या 2000 रुपए में ख़रीद कई, उहा विच में जॾहिं उहा उन्हनि ख़रीद करे छॾी, उन खां पोइ जॾहिं उन्हनि जे सेल करण जो टाइम आयो त हुननि जेके आहे उनजा रेट जेके आहिनि वधाए छॾिया। माना ही पाण विकिणंदा बि ख़रीद करण वारा पाण आहिनि ऐं अॻिते हली विकिण मेन तरह सां विकिणण वारा उहे आहिनि। भई ॾिठो पियो उन्हनि त वाजपेयी कयूं त गवर्नमेंट पंहिंजी जेका आहे सा 12 लख या 14 लख रिलीज़ करे थी न करे थी, जॾहिं हुन ॾिठा उहे कोन थी करे त उहा पंहिंजी कमाई जे लाइ हुननि रेट जेका आहिनि 9000 10,000 ऐं विच में त 10,300 बराबरि ताईं सही ॻाल्हि आहे त टियों ॾींहुं बि जेका आहे कराची पहुची जेका आहे 10,300 हुई 400 हुई, त इहा जेका असां बिल्कुलु हुई ऐं इन जो फ़ाइदो रुॻो जो रुॻो ट्रेडर्स खे मिलियो आहे। ऐं हींअर बि हुकूमत जेका आहे नई पॉलिसी तहत जेका ट्रेडर्स खे ॾींदी, ट्रेडर्स खे ई फ़ाइदो थींदो ऐं ॿिए कंहिंखे कोन वेंदो, न ॿोरियूं असांखे मिलंदियूं न असां खां वठंदा, इहे उन्हनि खे ई पवंदा, उन्हनि जे लाइ कंदा। ऐं जेतिरे क़दुरु इहा हींअर 8,000 जी कणिक आहे, इहा बि सभिनी खे कान मिलंदी, जंहिंखे पाण चाहींदा उन्हनि खे रिलीज़ कंदा ऐं उन्हनि खां रेट जेको आहे इहो वठंदा ऐं हू अॻिते हली इहा जॾहिं स्टॉक ख़तमु थींदा, अञा 4 महीना आहिनि, जनवरी फरवरी मार्च ताईं, दिसंबर बि तक़रीबन अधु आहे, त इहे 3.5 महीननि में हू पंहिंजे सॼी जेका इहा 12,000 इहे ख़तमु करे वेंदा ऐं इहा 8,000 रुपए वठी उहे साॻा ई कुझु ॾींहंनि खां पोइ इहे तव्हांखे 1,000 रुपए माना 90 रुपया किलो जे हिसाब सां तक़रीबन 90 खां 100 रुपया किलो जे हिसाब सां अटो विकिणणु शुरू थींदो माण्हुनि खे ऐं उन सां माण्हुनि खे को बि लाभ आम न मिलंदो। अच्छा सर, तव्हां सम्झो था त इहा कणिक जेका आहे जेका हिननि वटि तक़रीबन हुअं त हीअ ॿुधाइनि था त 14 लख मेट्रिक टन आहे, जेका हिननि खे रिलीज़ करणी आहे उहा आहे 12,65,000, बाक़ी जेका 1,20,000 मेट्रिक टन बचे थी जिन जी मालियत हिन वक़्तु 17 अरब आहे, उहा खाइण जे लाइक़ बि कोन्हे। त तव्हां सीनियर ऑफिसर बि रहिया हो सर, तव्हां इन्हनि जी पॉलिसियुनि खे कीअं था ॾिसो त खुराक खाते में हर साल एॾे वॾा जेके आहिनि उहे स्कैनर्स सॼा स्कैम उहे कीअं था थियनि, केरु हूंदो ज़िम्मेवार ऐं इन जी बहितरी कीअं आणणु घुरिजे? हाणे उन में इहो आहे न इहो त एडमिनिस्ट्रेटिव लेवल ते, डिपार्टमेंट जी लेवल ते इहा सोच हुजे न। ऐं मां सम्झां थो त हिते कैपेसिटी इन्हनि माण्हुनि वटि कान्हे, उते जेके सेक्रेटरी या डायरेक्टर फूड या जेके ॿिया पोस्टूं ते इहे माण्हू रखनि था फूड जे खाते सां सां, उहे सभु इररिलेवेंट आहिनि। उन्हनि खे फूड जी, ज़राअत जी, एग्रीकल्चर जी ऐं फूड जी पॉलिसियुनि जी का ख़बर न आहे। उन्हनि खे ई उते लॻायो अथनि जिन खे कचे जी ख़बर कान्हे। मूंखे चङी तरह यादि आहे हिकिड़ो सेक्रेटरी अहिड़ो हो इन जो इहो फूड डिपार्टमेंट जो, जंहिंखे कचे जी एरिया जी ख़बर न आहे। हालांकि कचे जी एरिया जेका आहे सा सिंध में अॼुकल्ह 60% कणिक जेका आहे सा उहा ते पैदा करे, उन्हनि खे ख़बर न आहे। उन्हनि खे जॾहिं उन्हनि ते पोज़ीशन ते विहारियो वेंदो त इहा ई हालत थींदी जेका हींअर असां ॾिसूं रहिया आहियूं। अच्छा सर, आख़िरी क्वेश्चन त ही जेके हिननि वटि जेको स्टॉक पियो आहे उहो स्टॉक तव्हां सम्झो था त इहो इन 2-3 महीननि इहो तक़रीबन फेबरवरी जी आख़िरी तारीख़नि में जेका आहे नई कणिक लहणु शुरू थी वेंदी आहे, यानी मार्च जे पहिरें हफ़्ते में, त इन 2 महीननि जे दौरान इहा कणिक जेका आहे उहा लही यानी इन्हनि जा गोदाम ख़ाली थी वेंदा या इन्हनि वटि जेकॾहिं कणिक पयल हूंदी पोइ त अञा मसइलो थींदो, छाकाणि त फ्लोर मिल्स वारा अञा ताईं उन्हनि सां का ॻाल्हि ॿोल उन्हनि सिंध हुकूमत जी कान थी आहे? इहा जेका पई आहे इहा सॼी हालत खपाए वेंदा ऐं छाकाणि रेट घटि आहे, वापारी बि वठंदा। जेके जिन खे 10,000 रुपए में 300 में मिले पई, उनखे जेकर 8,000 रुपए मिले त उन्हनि जे लाइ त मिंट में ख़राब थी वेंदी। ॿी जॻह ॻाल्हि कई तव्हां त फेबरवरी मार्च में लही वेंदी आहे, त हिन साल उन जा चांसिस फेबरवरी मार्च में लही त वेंदी, वठण वारो कोर केरु हूंदो न, त इन फेबरवरी मार्च में जेके लोअर सिंध आहे, हैदराबाद, मीरपुर खां सांगर साइड आहे, हिते बराबरि अॻु में लही वेंदी आहे। पर उन सां इहा ॻाल्हि हूंदी आहे त भलो इन जा अफ़गानिस्तान जा ट्रेडर्स जेके आहिनि उहे ट्राला भरे उते ट्राला खणी ईंदा आहिनि ऐं उते घटि क़ीमत ते जेका आहे उहा नई कणिक इन 3-4 ज़िलनि मां खणी वेंदा आहिनि। लेकिन हिन साल उहा बि चांस कोन्हे, छाजे करे हुन सरहदूं बंदि लॻी पियूं आहिनि ऐं उहा कणिक ओॾे इम्कान हूंदी, तंहिंजे करे वधीक ग्रोअर्स खे नुक़सानु थींदो ईंदो। ठीकु आहे, अव्हां जी वॾी महिरबानी गुलाम सरवर खेड़ो साहब।
अच्छा सगीर इहो ॿुधाइजो त 2022 जे बरसातुनि में जेका कणिक ख़राब ॼाणाई वई हुई उन जो छा थींदो ऐं उहा कणिक वाकई ख़राब थी हुई? असां वटि त इहे ख़बरूं आहिनि त इहा कणिक कामोरनि खाए खपाए छॾी आहे। इन हवाले सां अव्हां वटि कहिड़ी ॼाण आहे? ॾिसो इन मामले ते असीं पहिरीं बि प्रोग्राम करे चुका आहियूं त तक़रीबन 3.25 अरब रुपयनि जे माल जी कणिक जेका आहे उहा ख़राब थी हुई या खपाई वई। इहो मामलो अञा ताईं तकरारी बणियल आहे, पर जेको कुझु ॾींहं पहिरीं सिंध काबीना जो जेको इजलास थियो उन इजलास में इहो मामलो बि जेको आहे उहो डिस्कस थियो, जंहिंखां पोइ काबीना इहो फ़ैसिलो कयो आहे ऐं इन जी मंज़ूरी ॾिनी आहे त महबूब ज़मान साहब जी सरबराही में, यानी जेको खुराक खाते जो जेको वज़ीर आहे मखदूम महबूब ज़मान, उन जी सरबराही में 6 रुकनी कमेटी ठाही वई आहे। उन कमेटी में जेको आहे जाम खान शोरो साहब मेंबर आहे। उन खां अलावा एग्रीकल्चर जो मिनिस्टर बि जेको आहे उन में मेंबर आहे ऐं मिनिस्टर एक्साइज़, ऐं उन खां अलावा जेको आहे रिहेबिलिटेशन जो जेको आहे एडवाइज़र आहे ऐं रिलीफ जो जेको स्पेशल असिस्टेंट आहे। त यानी 6 रुकनी वज़ारती इहा कमेटी ठाही वई आहे। कमेटी खे इहो टास्क ॾिनो वियो आहे त तव्हां ॾिसो इहा कणिक ख़राब थी हुई या खपाई वई ऐं नीलामी जो सॼो तरीक़ेकार जेको आहे उहो ॾिठो वञे। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदुसि इन जी पाण माज़ी में वेंदासीं त 24 अप्रैल ते जेको आहे वज़ीर आला 24 अप्रैल 2024 ते हिकिड़ी CMIT रिपोर्ट ॾिनी हुई ऐं CMIT उन रिपोर्ट में जेको आहे मुख़्तलिफ़ जेके आहिनि इंकशाफ़ कया विया हुआ ऐं उन में इहो ॼाणायो वियो हो त साल 2022 जी जॾहिं बोर्ड आई उहा कणिक जेका आहे ख़राब न पर खपाई वई हुई ऐं उन में इहो इल्ज़ाम लॻो त खुराक खाते जे यानी कामोरनि ते त इहा कणिक उन्हनि 3.25 अरब जी खपाई हुई ऐं उन खां पोइ इहो सॼो हिकिड़ो कणिक ख़राब करण वारो सॼो जेको अमल हुयो इहो सॼो हथरादू कयो वियो, फ्रॉड ते ॿधल हुयो, सरकारी कणिक ख़राब न थी, मार्केट में खपाई वई, इहो रिपोर्ट्स ॾिनियूं वयूं। पर उन वक़्त जो जेको सेक्रेटरी खुराक हुयो उन इहो एतिराज़ वारियो त कमेटी खे जेको मैंडेट हुयो उन मैंडेट खां हटी करे यानी इन्हनि कमु कयो जेके उन्हनि जा जेके उन्हनि खे जेको टास्क ॾिनल हुयो उन टास्क खां हटी करे हिननि कमु कयो। हालांकि उन्हनि खे टास्क इहो हुयो त नीलामी जे लाइ जेको आहे जेका इहा कणिक ख़राब थी आहे नीलामी करण जे लाइ कहिड़ो तरीक़ेकार अख़्तियार करणु घुरिजे, केतिरी कणिक आहे, इहे शयूं ॾिसणियूं हुयूं। पर हिननि इहा जांच कई त इहा कणिक ख़राब न पर खपाई वई आहे। पोइ मामिलो इहो तकरारी थी वियो, पोइ कार्य वियो। अॻिले सालनि 2022 में बोर्ड आई, अॼु 2025 बि ख़तमु थियण वारो आहे त अञा त इहो मसइलो हल न थी सघियो आहे त इहा कणिक ख़राब थी या खपाई वई। पर इहो मसइलो जेको आहे हाणे हल करण वारे पासे सिंध हुकूमत वञे पई त ही कमेटी जुड़ी आहे खुराक खाते जे वज़ीर जी सरबराही में। कमेटी खे इहो टास्क ॾिनो वियो आहे त जल्द खां जल्द जेका आहे इहा रिपोर्ट ॾिनी वञे त जीअं इहा कणिक जेका आहे उहा नीलाम थी वञे ऐं उन में जेके मुलविस कामोर आहिनि उहे जेके आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई थी सघे। सगीर अव्हां कमेटी जी ॻाल्हि कई त सिंध हुकूमत खुराक खाते जे वज़ीर जी सरबराहीअ में जेका 6 रुकनी वज़ारती कमेटी जोड़ी आहे इन कमेटी खे मैंडेट कहिड़ो ॾिनो वियो आहे? ॾिसो इन मुख़्तलिफ़ उन्हनि खे जेके आहिनि उहे टास्क ॾिना विया आहिनि कमेटी खे ऐं कमेटी खे इहो चयो वियो आहे त जेकी ही कणिक हाणे 2-3 ॾींहंनि जे अंदरि 12,65,000 मैट्रिक टन कणिक जेका रिलीज़ कंदा उन जी सभ खां पहिरीं त इहा वज़ारती कमेटी जेका आहे उन जी निगरानी कंदी, जाइज़ो वठंदी ऐं उन खां अलावा उनखे इहो बि चयो वियो आहे त एंटी करप्शन जो जेको चेयरमैन आहे उन जी बि जेका उन्हनि खे मदद हासिल हूंदी। उन खां अलावा हर 15 ॾींहंनि खां पोइ जेका कणिक जारी थिए थी ऐं जारी कयल क़ीमतनि खां पोइ अटे जूं क़ीमतूं केतिरियूं रहनि थियूं उन्हनि जो बि जेको आहे ही जाइज़ो वठंदी ऐं काबीना खे जेके आहिनि उहो सिफ़ारिशूं मोकिलींदी ऐं फूड डिपार्टमेंट जा जेके कामोर आहिनि जेकी करप्शन में मुलविस आहिनि या उन्हनि जी गिफ़लत जे करे, यानी मूं जीअं तव्हांखे शुरू में ॿुधायो त 17 अरब रुपयनि जे माल जी कणिक ख़राब थी वई आहे, यानी उन्हनि जी लापरवाही गिफ़लत जे करे कणिक ख़राब थी हूंदी, उन्हनि सही नमूने सां सार संभाल न कई हूंदी, स्प्रे सही नमूने सां न कयो हूंदो ऐं उन खां अलावा इलाही सारा मसइला आहिनि ऐं उन्हनि कणिक सही नमूने सां ख़रीद न कई हूंदी, कागज़नि में उन्हनि ॼाणाई हूंदी त इन्हनि समूरनि स्कैंडल्स में जेके मुलविस कामोर आहिनि उन्हनि जी जेका कमेटी निशानदेही कंदी। उन खां अलावा
खुराक खाते खे कीअं बहितर कजे, इहो तमामु हिकिड़ो वॾो सुवाल आहे। त खुराक खाते में का बि बहितरी न पई अचे। हर साल पाण केतिरा ई प्रोग्राम करे चुका आहियूं खुराक खाते ते, त करप्ट तरीन खुराक खातो थी वियो आहे। उन में जेके ऑफिसर वेठा आहिनि उन्हनि ते केतिरा ई नेब एंटी करप्शन जा केस दाख़िल थियल आहिनि, पर उन जे बावजूदि उहे प्रोक्योरमेंट में जेके आहिनि उहे वेही वञनि था। ऐं उनखां अलावा मेन जाइनि ते उन्हनि खे विहारे वञे थो, को बि उन्हनि खे लहर लोॾो नथो अचे। त हाणे इहा कमेटी खे इहो टास्क ॾिनो वियो आहे त उन जे सुधारे जे लाइ तव्हां सिफ़ारिशूं ॾियो, प्लान ॾियो, उन जी इंतिज़ामी कारकर्दगी खे कीअं बहितर कजे इहो बि ॿुधायो। त 6 हफ़्तनि जे अंदरि हिकिड़ो उन्हनि काबीना हिन वज़ारती कमेटी खे चयो आहे 6 हफ़्तनि जे अंदरि हिकिड़ो जामिया जेको आहे उहो प्लान पेश कयो त खुराक खाते खे बहितर कीअं कजे ऐं जेका ही कणक जी ख़रीदारी थिए थी उनमें शफ़ाफ़त कीअं आणिजे ऐं कणक जेका रिलीज़ थिए थी। हाणे अक्सर ईअं थींदो आहे जीअं हाणे थींदो इहो त जीअं ई कणक रिलीज़ कंदा, जेके नॉन फंक्शनल जेके फ्लोर्स मिलूं आहिनि या जेके अटे जूं चकियूं आहिनि उन्हनि खे इहा कणक जारी थींदी। त ज़ाहिर आहे सस्ती कणक आहे, होॾां 10,000 हले थी, हीअ 8,000 में कणक विकिरो कंदा। त सिंध में ईअं थींदो आहे त जेके बाअसर माण्हुनि जा MNA MPS जूं बि कुझु जेके आहिनि उहे अटे चकियूं आहिनि त उन्हनि खे जेका उहा कोटा वेंदी आहे जेके, पर पॉलिसी में इहो ॼाणाल आहे त गुज़िरियल 6 महीननि ताईं जेका फंक्शनल हुजे उन्हनि खे इहा कणक जारी कर आहे। पर उहो हर महीने हर साल जेको आहे इहो ईअं उनजो उबतड़ कमु थींदो आहे त जेके नॉन फंक्शनल अटे चकियूं आहिनि उन्हनि खे इहा कणक जारी कई वेंदी आहे। त तमामु वॾा उते मसइला आहिनि। इन जे लाइ इहा कमेटी खे तमामु वॾा टास्क ॾिना विया आहिनि त जेको आहे इहो सही नमूने खुराक खाते जी कारकर्दगी खे बहितर कयो ऐं जेके मुलविस कामुरा आहिनि जेके करप्शन कनि था उन्हनि जे ख़िलाफ़ु कहिड़ी कार्रवाई कजे, सिफ़ारिशुनि ते बदल जेका आहे उहा रिपोर्ट ॾियो। सॻे रवां सां ॻाल्हि ॿोल जारी रखंदासीं। हिन वक़्तु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे फ्लोर मिल्स एसोसिएशन सिंध जे सदर जुनैद अज़ीज़ साहब। अस्सलाम वालेकुम जुनैद अज़ीज़ साहब। वालेकुम अस्सलाम। बहुत शुक्रिया प्रोग्राम में वक्त देने के लिए। जुनैद अज़ीज़ साहब बताइएगा, सिंध हुकूमत ने बिलाखिर पुरानी गंदम रिलीज करने की मंजूरी दे दी है और अब टाइम ओवर हो चुका है। अब इस सिंध हुकूमत के इस फैसले को आप कैसे देखते हैं? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। देखें, ऐसा है कि सिंध हुकूमत ने गंदम जरूर रिलीज कर दी है जी। जिस गंदम को आवाम के लिए सब्सिडी के रेट पे देने के लिए सिंध हुकूमत ने रखा था वो उन्होंने मेजर पोर्शन ट्रेडर्स को दे दिया है। वो सब्सिडी जो है वो ट्रेडर्स के पॉकेट में जानी है। हमारा मुतालबा उनसे ये था कि ये आवाम के लिए है और अगर ये हमारे पास आएगा तो हमने आटा पीस के आवाम को सस्ता आटा देना है। कि शायद पॉलिसी जो बनी थी वो ट्रेडर के लिए बनी, हमारे समझ में तो यही आ रहा है। और ट्रेड में अभी तक हमें कुछ हमारे लीटर निकाला है। अब आज छुट्टी है, भी छुट्टी है, परसों हम जब जाएंगे पीर को तो पता चलेगा माल मिलता है, किस कंडीशन पे मिलता है, क्या तो कहते हैं। अभी हमारे पास कोई नो हाउ नहीं है कि फ्लोर मिलों के लिए क्या पॉलिसी है, सिर्फ पेपर्स में है, लेकिन हमारे पास वहां जाके पता चलेगा कि हमारे साथ क्या होना है। ट्रेडर्स को माल मिल रहा है, उनकी आज लोडिंग भी हो रही है, हालांकि सैटरडे ऑफ होता है, उनकी लोडिंग हो रही है। तो ट्रेडर्स फ्रेंडली पॉलिसी है, सारी सब्सिडी ट्रेडर्स की पॉकेट में जानी है या किसी और। अच्छा जुनैद साहब, आप क्या समझते हैं कि इस जो 84 बिलियंस की जो हुकूमत सिंध ने सब्सिडी दी है आवाम के नाम पर, तो आटे की कीमतों में कोई फ़र्क आएगा या सेम होगी? ये देखें जी, बात यह है कि सब्सिडी उस वक्त पास ऑन होगी जब वो माल डायरेक्टली उस जगह पे जाए जहां से वो ग्राइंड होके लोगों के पास जाना है जी। अगर वो सब्सिडी घूम के किसी जगह से आती है, अगर उन्होंने, मैं एक एग्जांपल दे दूं कि आपको दे दिया माल तो आप अपना नफा भी रखेंगे उसमें, आपने किसी को एंटरटेन करना है वो भी आप करेंगे, और फिर जब हमें माल देंगे तो सब्सिडी तो आप लोगों के बीच में डिस्ट्रीब्यूट हो गई, जो बीच में हैं लोग, सब्सिडी तो आई नहीं नीचे तक, तो हम नीचे क्या पास ऑन करेंगे उसको? क्या वजूहत है कि ये तारीख में पहली दफ़ा ट्रेडर्स जो है वो वीट जो पॉलिसी है, वीट प्रोक्योरमेंट पॉलिसी, तो ये अपना उसमें ये ट्रेडर्स शामिल किए गए हैं, तो आप क्या समझते हैं क्यों ट्रेडर्स को शामिल किया गया है? सर देखिए, बात यह है कि ट्रेडर्स पहले लेकिन लिबरल पॉलिसी में होते थे, कोटा बेसिस पे ट्रेडर्स नहीं होते थे जी। इस दफा फ्लोर मिलों के लिए एक तो कोटा है, दूसरा जो पुराना माल है उनसे रिक्वेस्ट की थी वर्बली भी और राइटिंग में भी
और हर साल ये होता है कि हम फिजिकली वहाँ एक दोनों साइड पे टीम बना के उसका इंस्पेक्शन करते हैं कि माल की कंडीशन क्या है। उस पे भी हमें कोई रिस्पांस नहीं मिला। इस बात को करीबन दो महीने से ज्यादा हो गए जी। ना हमें माल को दिखाया गया कि आपको देंगे क्या। अब हम पैसे भर के इतने सारे चले जाएं, 1 करोड़ 2 करोड़ 3 करोड़ मिल वाले भर के, और वहां फिर हमें कहा जाए कि ये आप उठा लें, जो ह्यूमन फीड के खाने के काबिल ना हो तो उसका हम क्या करेंगे। एक तो ये पॉलिसी हमें समझ नहीं आ रही। दूसरा, ट्रेडर्स की पॉलिसी जिसने बनाई है, जिसने बनवाई है, वो ज्यादा बेहतर समझ सकता है तो क्यों बनवाई गई है। बताया कि ये सारी सब्सिडी किसी और के पॉकेट में चली गई। अच्छा जुनेद साहब, हुकूमत सिंध का तो ये मौक़िफ़ सामने आ रहा है कि टोटल जो है वो 13,88,000 मेट्रिक टन गंदम मौजूद है, तो उनमें से मतलब जो ख़राब है यानी 1,20,000 टन मेट्रिक टन जो है वो ख़राब हैं, बाकी 12,65,000 जो है मेट्रिक टन वो खाने के इस्तेमाल के लिए है, वो रिलीज़ करने जा रहे हैं। तो उनमें से ही आपको दे रहे हैं गंदम जो है वो आप उठा नहीं रहे हैं, हुकूमत सिंध का यही मौक़िफ़ है। सब बात ये है कि आप भी माशाल्लाह देखते हैं गंदम जो है ना वो ज्यादा से ज्यादा 6 महीने सिक्योर होती है, और अगर फ्यूमिगेट अच्छे तरीके से कर लें तो बहुत ज्यादा एक नेचर सिस्टम है, 1 साल से ज्यादा उसको नहीं रख सकते। अच्छा, तो हमें जो गंदम लाने से दी जा रही है वो 22, 21, 22, 23 पता नहीं कौन कौन से सालों की, कागजों में ये सालों की है, हो सकता है इससे पिछले सालों की भी पड़ी हो। हाँ, वो तो साल 2022 की भी पड़ी है। जी, तो उसकी कंडीशन क्या हो सकती है आप भी सोच समझ सकते हैं। किसी सूरत में वो इस काबिल शायद ना हो कि हम उसको देखे बगैर तो फैसला नहीं कर सकते कि वो हम किसी को खाने के लिए दे सकते हैं उसको या नहीं। कहीं फूड पॉइजन ना हो जाए, किसी को कुछ ना हो जाए, इसकी जिम्मेदारी किसकी। कम से कम हमें एक इंस्पेक्शन हो जाता। हमने कभी भी मना नहीं किया गवर्नमेंट को कि हम नहीं उठा रहे। अभी भी हम परसों जाएंगे क्योंकि वर्किंग डे आज ऑफ है उनका। परसों हम जाएंगे इंशाल्लाह, उनके पास अप्रोच करेंगे, हमें चालान दें, हम भरें उसको, हमें गंदम कहाँ से देखें वो दिखाएं, क्या तरीकेकार है। ट्रेडर्स को उन्होंने सिर्फ दिखाने के लिए शायद किसी को लांडी दिया, बाकी सारा ट्रेडर्स का कोटा पिपरी से जा रहा है जी, और वो ट्रेडर्स उसको सेल ऑफ कर रहे हैं। इवन वो सिंध गवर्नमेंट ने जो पैसे लगाए गंदम पे और जो सब्सिडी दी अपनी आवाम के लिए, वो इस सूबे से बाहर ले जाने की भी इजाजत दी गई है कि वो कहीं भी आप दें, ये सब्सिडी हमारी किसी और जगह इस्तेमाल करें या आप अपने पॉकेट में रखें। इस तरह की पॉलिसियां बनी हुई हैं। अच्छा जी। अच्छा, तो अपना जुनेद साहब ये भी बताएं कि ये जो गंदम है, ठीक है, ओपन मार्केट में इस वक्त गंदम कितनी मौजूद है, यानी फ्लोर्स मिल्स एसोसिएशन के पास कितनी गंदम मौजूद है। और दूसरा ये कि रेट का पहले इशू था फ्लोर्स मिल्स वालों को कि रेट 9,500 जो है वो ज़्यादा है। अब आपकी डिमांड पे 8,000 भी हुआ है। ज़ाहिर है गंदम जो है वो 3 साल पुरानी है, तो उन पे भी इश्यूज आ रहे हैं। ये 2-3 चीजें मैं आपके इस सवाल में क्लियर कर दूं। 9,500 रेट भी हमने नहीं इनको फोर्स किया कि आप ओपन करें ना, 8,000 हमारी डिमांड थी। ठीक है, सिचुएशन होगी उसी हिसाब से काम होगा। जब 9,500 रेट खुला तब भी ट्रेडर्स को इन्होंने इन्वॉल्व किया था, लेकिन ट्रेडर को कोई फायदा नहीं था मार्केट में। उन्होंने नहीं उठाया माल, गवर्नमेंट को कोई रिस्पांस नहीं दिया, हालांकि पॉलिसी उनके फेवर की बनी हुई थी। उन्होंने भी नहीं उठाया माल, ना हम इस पोजीशन में थे, ना हमें उठाने दिया गया, ये भी मैं आपको बता दूं। लेकिन अब वो सिंध गवर्नमेंट की मर्जी है, सिंध गवर्नमेंट का माल आवाम को किस तरह देना है। वो 8,000 रेट खोले, वो 9,000 खोलती, 5,000 खोले, वो सिंध गवर्नमेंट का अपना डिसीजन है ना। लेकिन ये सब्सिडी आवाम में नहीं पास ऑन होगी क्योंकि ये थर्ड पार्टी को माल जा रहा है, ये उन्हीं के पॉकेट्स में सब्सिडी जानी है। आवाम को इसका रिलीफ नहीं मिलेगा जिसके लिए सिंध गवर्नमेंट ने ये माल रखा था के लिए। लेकिन जो पॉलिसी शायद अरबार इख्तियार को पता ना हो कि क्या हो रहा है क्या नहीं हो रहा। मैं तो रिक्वेस्ट करूंगा आपके जरिए उनसे कि इसको चेक करें कि ये क्यों बनाई, इसकी सब्सिडी किसी और के लिए जा रही। ठीक है, आपका बहुत शुक्रिया जुनैद अजीज साहब।
अच्छा, जीअं अवां खाते में बहितरी जी ॻाल्हि ॿोल कई आहे त इन हवाले सां अव्हांखे छा थो लॻे त अहिड़ियूं कमेटियूं जोड़ण सां खुराक खाते जी कारकर्दगी बहितर थी सघंदी ऐं कणक ख़रीदारी जी मद में हर साल थींदड़ करप्शन खे वाक़ई को मुंझो अची सघंदो? ऐं आख़िर में इहो ॿुधाइजो त हेल ताईं कणक ख़रीदारीअ में थियल करप्शन ऐं बदउनवानियुनि जी इल्ज़ाम हेठि केतिरनि कामोरनि ख़िलाफ़ असराइती कार्रवाई थी आहे? छा हेल ताईं का अहिड़ी मिसाली कार्रवाई साम्हूं आई आहे जंहिंसां ॿिया कामोरा सबक़ पिराए सघनि? ॾिसो, जिते बहितरी जी ॻाल्हि आहे त सिंध हुकूमत खे इन तरफ़ वञिणो पवंदो, पर अञा ताईं अहिड़े क़िस्म जो को उन्हनि जो को क़दम नज़र न पियो अचे। ही रुगो कागज़नि ताईं, कमेटियुनि ताईं शयूं जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि। वॾा वॾा स्कैंडल्स जेके आहिनि, पाण प्रोग्राम में बि ज़िक्र कयो त 17 अरब रुपयनि जे मालियत जी कणक हिननि जी ख़राबु थी वई। ऐं उनखां अलावा साल 2022 जो पाण ॿुधायोसीं त 3.25 अरब रुपयनि जी कणक जेका आहे उहा ख़राबु न पर खपाई वई, त उहो अञा ताईं मसइलो मौजूदु आहे। हाणे कमेटी पहिरीं जेका इहा कमेटी हुई उहा जाम ख़ान शोरो साहब जी सरबराही में कमेटी ठहियलु हुई, पर उनखे टाइम न मिलियो, बरसातूं आयूं ऐं उहे इजलास जेके आहिनि उहे न थी सघिया। जंहिंखां पोइ उहे सेम कमेटी हाणे वरी थोरी चेंज कई वई आहे। उहा कमेटी यानी साल ॾेढ खां पोइ उहा कमेटी जो सरबराह जेको आहे उहो चेंज कयो वियो आहे। हाणे खुराक खाते जो जेको वज़ीर आहे मखदूम महबूब ज़मान साहब, उन जी सरबराही में इहा कमेटी ठाही वई आहे ऐं उनखे इहो टास्क ॾिनो वियो आहे त जेके फूड डिपार्टमेंट में सुधार आणियो, उनजी इंतिज़ामी कारकर्दगी जेका आहे उहा बहितर कयो, उनखे कीअं शफ़ाफ़त आणिजे ऐं उनखां अलावा बारदानो कीअं सही नमूने सां जेका आहे उहा विराइजे, कणक रिलीज़ सही नमूने सां कीअं कजे, इहे सभु शयूं उन कमेटी खे ॾिनो मतिलबु टास्क ॾिनो वियो आहे। हाणे सुवालु इहो आहे त इहा कमेटी जेका आहे हाणे उनखे फ़ुर्सत मिलंदी ऐं छाकाणि जो सालनि सालनि ताईं कमेटियुनि जा जेके आहिनि उहे इजलास ई कोन था थियनि। इनखे त टास्क ॾिनो वियो आहे त 6 हफ़्तनि जे अंदरि जेका आहे उहा यानी 1.5 महीने जे अंदरि तव्हां रिपोर्ट ॾियो त खाते खे जेको आहे उहो बहितर कीअं कजे ऐं उनजे लाइ प्लान ॾियो। त मूंखे नथो लॻे त इहो 1.5 महीने जे अंदरि जेका आहे इहा कमेटी जांच मुकमल कंदी, छाकाणि जो ही सालनि जो जेको उते गंद आहे ऐं इन जी सही नमूने सां ऑडिट थिए न त तक़रीबन इन में खरबे रुपयनि जा जेके वॾा स्कैंडल्स साम्हूं ईंदा। हालांकि मां तव्हांखे ॿुधायां त हर साल इहे चोरी जा स्कैंडल्स साम्हूं अचनि था। कमर्शियल बैंकनि खां कर्ज़ वठी करे इहा जेका उहा कणक ख़रीद कंदा आहिनि खुराक खाते जा, ऐं उन कणक खे महफ़ूज़ करण में इहे खुराक खाते जा कामरा जेके आहिनि नाराज़ जेके आहिनि उहे उन में मुलविस हूंदा आहिनि, नाकाम हूंदा आहिनि। त ही तमामु वॾा स्कैंडल्स जेके आहिनि उहे खुराक खाते में ईंदा रहनि था, मामूल बणिजी विया आहिनि। ऐं वरी जॾहिं कार्रवाई जी ॻाल्हि ईंदी आहे त उते वरी फूड सुपरवाइज़र या जेके आहिनि उहो फूड इंस्पेक्टर जहिड़ा जेके आहिनि ऑफिसर्स उन्हनि जा नाला साम्हूं ईंदा आहिनि। हालांकि या उन्हनि खे एॾा पावर तव्हां ॾिना छो आहिनि? हिकिड़े नंढे फूड सुपरवाइज़र खे या फूड इंस्पेक्टर खे त उन्हनि जी एतिरी कैपेसिटी ई कोन्हे, उन्हनि खे 5-10 अरब रुपयनि जी जेका उहा कणक ख़रीद करण जा जेके आहिनि उहे तव्हां पावर ॾियो था, त उहो तव्हांखे उन वक़्तु सोचणु घुरिजे त एॾा वॾा उन्हनि खे पावर ॾेई करे बाद में इहे हर रोज़ यानी हर काल बि जेको आहे खिपरे में वॾो स्कैंडल्स जेको आहे उहो साम्हूं आयो, 8 ट्रकूं जेके आहिनि उहे पकड़ियूं वयूं। त इहे स्कैंडल्स जेके आहिनि तॾहिं रुकजंदा जॾहिं तव्हांजी पॉलिसी बहितर रहंदी ऐं तव्हांजा जेके आहिनि मेरिट ते मुक़ररियूं थींदियूं ऐं जेके सही नमूने सां जेके आहिनि उहे पॉलिसी साज़ फ़ैसिला थींदा। जीअं हाणे तव्हां इहे हिननि फ़ैसिलो कयो त गुज़िरियल 3 सालनि खां हिन जी कणक पई आहे, हाणे उहा मथे जो सूर बणिजी वई आहे। हाणे इन्हनि खे फौरी तौर ते इहा कणक जेका उहा रिलीज़ करणी आहे, जीअं नई कणक 2 महीननि खां पोइ लहंदी त पोइ उहा इन्हनि खे कणक ख़रीद करे सघंदा, न त ही गोदाम जेके आहिनि हिननि जा हिन वक़्तु भरियल आहिनि। तंहिं करे हिन वक़्तु सिंध हुकूमत खे घुरिजे त मेरिट ते मुक़ररियूं करे ऐं सही नमूने सां इदारे खे बहितर करण जी ज़रूरत आहे ऐं सुठियूं पॉलिसियूं जोड़ण जी ज़रूरत आहे त खुराक खाते में तॾहिं वञी बहितरी अची सघंदी। वॾी महिरबानी सकीर, अवां इन अहम मामले ते तफ़सीलुनि खां असांजे नाज़रीन खे आगाह कयो आहे। नाज़रीन, ईंदड़ हफ़्ते कंहिं नए मौज़ू सां गॾु ॿीहर हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजी मेज़बान रोशनी मेमन खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।